गॾे हिकु वण सां ॿधल हो। शैतान अची उनखे खोले छॾियो। गॾे वञी ॿनी में काहे पियो ऐं उते बीठल सॼे फ़सुल खे बर्बाद करण लॻो। हारी जी ज़ाल जो ॾिठसि हुनखे धक हणी मारे छॾियईं। गॾे जे मालिक खे ख़बर पई तॾहिं हारी जी ज़ाल खे गोली हणी क़तल करे छॾियो। हारी खे पंहिंजे ज़ाल जी क़तल ते ॾाढो कावड़ लॻी ऐं ॾुख थियो। गोली हणी गॾे जे मालिक जो सर खयईं। जॾहिं गॾे जे मालिक जी ज़ाल खे सुध पई त उन जे पंहिंजे 3 छोरनि खे हारी जो घर साड़नि तबाह करण जो हुकुम ॾेई छॾियो। छोकिरा विया ऐं वञी शाम जो हारी जे घर खे उहो सोचे सम्झे भाउ ॾेई छॾियऊं त भले जान माल ऐं हारी बसड़ी मरी वञे, पर ईअं थियो कोन। हारी ॿार हो सो बची वियो। जीअं हू वापसि घर आयो त घर सड़ियल ॾिसी कावड़ में गॾे जे मालिक जे 3 पुटनि समेत जोनस खे बि क़तल करे छॾियईं। बाद में हारी के शर्मिंदी थी ऐं तौबा करण लॻो त शैतान खे पिटण लॻो। शैतान उहो ॿुधी कावड़ में चयसि, मां त गॾे जो टोड़ो खोलण खां सवाइ कुझु न कयो, पर उन ते तव्हां सभिनीनि पंहिंजो वधि खां वधि रद्द अमल ज़ाहिर कयो ऐं पंहिंजी अंदर जी बुराई खे ॿाहिरि कढियो। तंहिं करे कॾहिं बि कंहिं खे को जवाबु ॾियणु या यकदमि पंहिंजो रद्द अमल ज़ाहिर करण खां पहिरीं कुझु घड़ियूं तरसी चङे नमूने सोचणु घुरिजे त किथे शैतान असांजे विच में बि को गॾे त खोले न वियो आहे, छाकाणि त शैतान सिर्फ़ु गॾे खोलींदो आहे ऐं बाक़ी सभु कुझु असां पाण ई कंदा आहियूं ऐं पंहिंजे गुनाहनि जो सॼो ॾोह वरी शैतान खे ॾींदा आहियूं।